हाणे अवांखे अपडेट कयूं पिया दादू मां मंसूर चांडियो जी रिपोर्ट मुताबिक़ त दादू जी मशहूर औलिया दरगाह हज़रत सैयद नागो शाह जो सालियानो 3 रोज़ा उर्स मुबारक दादू शहर भरिसां ॻोठ सियाल में वॾे धामधूम अक़ीदत एतिराम सां मल्हायो वञे पियो। मेले जा इंतज़ाम दरगाह जे गादी नशीन फैज़ मोहम्मद खोखर दरगाह जे रोज़े ते गुलनि जी चादर चाढ़े उर्स जो इफ़्तिताह कयो। मेले में दादू शहर समेत आस पास जे शहरनि ॻोठनि जे रवासिन वॾे अंग में शिरकत करे रहिया आहिनि। मेले में लॻल स्टाइलनि खे सिंगारे वियो जॾहिं त मेले में ॿारनि औरतुनि जी तफ़रीला चोडोल मौत जो खूह इलेक्ट्रिक झूला बेड़नि समेत मिठाइनि जा स्टाइल लॻाए ॿोॾ मुतासिरनि ॿारनि खे ख़ुशी सां महकाए छॾियो। जॾहिं त मेले में 3 ॾींहं मल्हाए खड़ो जंहिंमें सिंध जा महल पलवान मोहम्मद बचल अकबर खान खरल अलावरायो सो साजिद लगारी अलीगुल सोलंगी रेशमी मल्हा चिणगी पलवान समेत ॿियनि पलवाननि जे विच में मल जा सख़्त मुक़ाबिला हलंदड़ आहिनि। दरगाह सैयद नागो शाह जे गादी नशीन फैज़ मोहम्मद खोखर सहाफ़िन खे ॿुधायो त ही दादू शहर जी क़दीमी दरगाह आहे। 2018 खां साईं जो मेलो न लॻी सघियो। हिन साल मेलो लॻायो आहे जंहिंसां आस पास जे माण्हुनि खे ख़ुशी मिली आहे। दरगाह जे आस पास जो ॿोॾ जो पाणी बीठल हो जंहिं सबबि रवासी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया हुआ। सैयद नागो शाह जो 1 सदी खां मेला लॻंदा अचनि पिया जेके 2018 खां कुझु मसइलनि सबबि न लॻी सघिया। ईंदड़ साल मेलो सिंध लेवल ते लॻायो वेंदो। मुल्क लेवल जा महल पलवान पंहिंजे मल जो मुज़ाहिरो कंदा जॾहिं त मेले दौरान सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि।